पाकिस्तान हिकु ज़रई मुल्क आहे ऐं असांजे मुल्क में चांवर वॾे पैमाने ते पोखिया वेंदा आहिनि। इहो ई न पर मुल्क में अवाम जी अक्सरियत चांवर शौक़ सां खाईंदी आहे। इन शइ खां बिल्कुलु इनकार न आहे त चांवरनि जो वधीक इस्तेमालु अव्हां लाइ मसइला बि पैदा करे सघे थो। तिबी माहिरनि जो चवणु आहे त चांवर खाइण में को हर्ज न आहे, पर इहा शइ घणी अहमियत रखंदी आहे त चांवर केतिरा खाइजनि। चांवरनि जे वधीक इस्तेमाल सां शुगर लेवल वधण जो ख़दशो वधी वेंदो आहे, जॾहिं त थोल जा ख़दशा बि वधी वेंदा आहिनि, जंहिं सबबि इन जा सिहत ते ख़तरा वधीक ऐं फ़ाइदा घटिजी वेंदा आहिनि। तिबी माहिरनि जो चवणु आहे त हिक वक़्त में हिक प्लेट खां वधीक चांवर इस्तेमालु न कया वञनि, छो त इन जा अव्हां जी सिहत ते सुठा असर न पवंदा। इन जो हिकु सबबु इहो आहे त चांवरनि में फाइबर घटि हूंदो आहे। ग़ज़ाइयत जे माहिरनि मूजिबि जेकॾहिं अव्हां चांवरनि सां दालियूं, भाॼियूं, ॾही, सलाद, गोश्त जो इस्तेमालु करियो त इहो हिकु बहितर तरीक़ो साबित थी सघे थो। चांवर खाइण सां शुगर जा ख़तरा वधी वेंदा आहिनि। नाश्ते ऐं राति जे खाधे में चांवर इस्तेमालु न कया वञनि, छो त नाश्ते ऐं राति जे खाधे में चांवर खाइण सां ब्लड शुगर जी सतह में ओचितो वाधि थी वेंदी आहे, जॾहिं त मंझंदि जे वक़्तु चांवरनि जो इस्तेमालु फ़ाइदेमंद आहे। चांवरनि सां दालियूं, भाॼियूं, ॾही, सलाद या गोश्त शामिल करण सां फाइबर ऐं प्रोटीन जो कुझु हिसो खुराक में शामिल थी वेंदो आहे, जंहिंजे करे चांवरनि जे नुक़साननि में घटिताई ईंदी आहे ऐं अव्हां खे वधीक देर ताईं बुख बि नाहे लॻंदी।